जी दोस्तों ही आहे सेवण शरीफ़ में 23 डिसंबर 2018 जे ॾींहुं हिकु ॾुखायल वाक़ियो जंहिंमें 40 साला औरत चइनि ॿारनि जी माउ खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। ही बैकग्राउंड में उन मक़तूल जा वारिस आहिनि जेके हिन वक़्तु इंसाफ़ जे लाइ दाहूं ऐं कूकूं करे रोई रहिया आहिनि। फांसी जा रही है कुछ भी को दो कभी पुलिस आई कोई मनता से दर ते कोने आई पुलिस भाई वठी भाई इकड़े के बस यको कोन आई वरी ऐसा ने ट्रेन के फांसी जानता चाहिए जी असई मां के मारे तो नहीं असा जाडो जी फत दोस्तों ही जेको शख्स आहे ही उन मक़तूल जो भाव आहे जेको हिन मक़तूल जे तॾे ते वेठल आहे ऐं जेको पंहिंजे भेण जे इंसाफ़ जे लाइ दाहूं करे रहियो आहे। मारे पोइ असांजे छोकिरी नंढड़ी भॼी आई आहे उन जा ॿार माईअ जा जेके असांजी भेण जा ॿार आहे उन्हनि खे झले हुननि पहिरीं असांजी छोकिरीअ खे मारे छॾियो। पोइ उन छोकिरी भॼी आई आहे उतां हू जेॾीमहिल पाण भॼी विया पोइ असांजी छोकिरी भॼी असांखे ॿुधाए थी असीं वञी पहुतासीं त केरु उहे छोकिरियूं आहिनि जेके उन माई जी धूम आहिनि। जावेद नालो अथसि इन जो सदाम नालो आहे चई वियो आहे हिननि खे तंहिंजे करे त हिननि मारियो आहे ॿियो असांजी बेगुनाह मारे छॾियूं खामखा असां थाणे ते वियासीं असां हुननि खे वञी चयोसीं गाॾी आई असांखे ईअं झलियूं त हाल लाश न खणोसीं पहिरीं चेकअप वेकअप करे पोइ तव्हांखे ॾींदासीं पोइ हुन खां पोइ भले ताईं खणी वञो पहिरीं वियासीं पर पोइ चयूं त पहिरीं असीं चेकअप वेकअप करे पोइ तव्हां भले केॾी महिल